नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाड़काणे खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध जे शहर कराची ऐं घुटकी खां पोइ पहिरियों भेरो काल हिकु ॾींहुं लाइ मुख़्तसिर दौरे ते लाड़काणे पहुतो आहे, जिते पुलिस ट्रेनिंग स्कूल सेंटर में हेलीकॉप्टर खे लाहे वज़ीर आज़म इमरान ख़ान, गवर्नर इमरान इस्माइल ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, मोहम्मद मियां सूमरो, मावन खसूसी, सानिया निशरत, सिंध असेंबली में PTI जो अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿिया सां गॾिजी PTI अॻवान सैफुल्ला अबड़ो तरफ़ां ॾिनल मंझांदे वारी तक़रीब में शिरकत कई है। इंसाफ हाउस लाड़काणे में वज़ीर आज़म इमरान ख़ान जो GDA अॻवान अली गौहर ख़ान मेहर ऐं MNA मोहम्मद मियां सूमरो सां मुलाक़ात, जंहिंमें GDA अॻवान अली गौहर ख़ान मेहर पंहिंजे इलाइक़े में माकड़नि जे हमले में थियल नुक़सान सां गॾु सिंध हुकूमत ते ख़दशनि खां अलावा अमन व अमान जी ख़राब सूरत हाल बाबति वज़ीर आज़म खे आगाही ॾिनी, जंहिं ते वज़ीर आज़म इमरान ख़ान खे इन मसइलनि जे हल समेत वफ़ाक़ी बजट खां फौरी बाद सिंध जे लाइ जामा पॉलिसियुनि ऐं ॿियनि प्रोग्राम जी ख़ातिरी बि कराई। इन बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध यूनिवर्सिटी कैंपस में क़ाइमु कयल एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर पहुतो, जिते हिन एहसास प्रोग्राम जे चेयरपर्सन सानिया निशरत सां गॾिजी लॉकडाउन में बेरोज़गार थियल ॾिहाड़ीदार मज़ूर तबिके में 12,000 रुपए जा चेक विरिहाया। होॾां वज़ीर आज़म जी आमद जे मौक़े ते लाड़काणे में सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कंदे इंसाफ हाउस ॿाहिरां वॾे तादाद में रेंजर्स ऐं पुलिस एहलकार मुक़ररु कया। इन खां अॻु वज़ीर आज़म जे प्रोटोकॉल में 37 गाॾियूं शामिल हुयूं। लाड़काणे जे मुख़्तसर दौरे बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान सखर जे लाइ रवानो थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।